सिंध में प्रे मानसून जो बरसातूं शुरू थर पार कर मातली में बे गजगोड़ सां बरसात। हैदराबाद में बे ककरनि सां मिटीअ वारी हवा मौसम थधी। इन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे माहिर मौसमियात सहाफ़ी गुलाम हुसैन ख़ासकेली। जी गुलाम हुसैन ख़ासकेली, तव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, मनसब अली डहरी साहब बि ॿुधाईंदा हलूं त सिंध जे काफ़ी इलाइक़नि में अॼु ओभर खां बरसाति वारो सिस्टम सिंध में दाख़िल थी वियो आहे। सिंध जे मानसून जूं बरसातूं अॼु खां शुरू थी वियूं आहिनि। हिन वक़्तु राति जे वक़्तु जेको आहे सो सिंध जे ओभर ऐं ॾखण वारे इलाइक़नि में गजगोड़ ऐं खेवण सां गॾु बरसाति जा वसकारा जारी आहिनि। सॼो ॾींहुं हब्स ऐं सख़्तु घुट ऐं ॿुसट वारी मौसम रही। गर्मीअ खां पोइ उन असर जे तहत अॼु थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ ऐं खेवण सां बरसाति जा वसकारा थिया आहिनि। हिन वक़्तु मातलीअ में बि गजगोड़ ऐं खेवण सां बरसाति जा वसकारा थिया आहिनि। मीरपुर ख़ासि डिवीज़न जे अक्सरियत इलाइक़नि में ककरनि जो ज़ोर जारी आहे। हैदराबाद में बि प्री मानसून जा ककर पहुचण में कामयाबु थिया। हैदराबाद में आसमान ते ककर छायल आहिनि ऐं हैदराबाद में हिन वक़्तु थधियूं हवाऊं घुली रहियूं आहिनि। हैदराबाद जे बिल्कुलु वेझो ई गजगोड़ सां गॾु बरसाति जो सिलसिलो जारी आहे। त प्री मानसून ऐं सावण जूं बरसातूं सिंध में दाख़िल थी विया आहिनि। अॼु बि राति बरसाति जो सिलसिलो जारी रहंदो, जॾहिं त आचर वारे ॾींहुं बि सिंध जे ओभर ऐं ॾखण वारे इलाइक़नि हैदराबाद डिवीज़न, मीरपुर ख़ासि डिवीज़न ऐं एतिरे ताईं जो नवाबशाह डिवीज़न जे कुझु हिसनि में गजगोड़ ऐं खेवण सां गॾु तेज़ बरसाति जा इम्कान जारी रहंदा। जी मनसब अली डारी साहब। वॾी महिरबानी सहाफ़ी गुलाम हुसैन ख़ासकेली जो असांखे तफ़सीलुनि खां आगाह कयो।